नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डेरकी में ख़बर ॾींदा हलूं त NPCIH पारां अॼु 27 अक्टूबर कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती जे लाइ NPCIH पारां कारो ॾींहुं मल्हाइण जे लाइ रैली कढी वई, जंहिंमें इंडिया जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। रैली जी अॻुवाणी रमेश कुमार करे रहियो, जंहिं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कश्मीर ते भारत ज़ुल्म ऐं जबर बरक़रार आहे। आलमी इदारा हिन सॼे ज़ुल्म, जबर ऐं बर्बरियत ख़िलाफ़ ख़ामोश आहे, जेको इंतहाई संगीन आहे। हिकु दहशत मुल्क कश्मीर ते ज़ुल्म जा पहाड़ किराए रहियो आहे, पर अक़वामी मुतहदा पंहिंजे करारदाद ते अमल करण में नाकाम आहे। कश्मीरी भाइरनि सां यकजहती जे लाइ असां निकितल आहियूं। पाकिस्तान जो बचो कश्मीरी भाइरनि सां गॾु आहे। भारत फौरी तौर ते कश्मीरियुनि मथां गैर कानूनी पाबंदी ख़त्म करे उन खे आज़ादी जो हक़ ॾिनो वञे। इन मौके ते पाक फौज जे हक़ में ज़ोरदार नारा हंया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।